साईं अस्सलाम वालेकुम। साजी संगत के मदारे हज परे को कबूल हुजे। बिस्मिल्लाह साईं खुश जो साईं संगत सजी के खुश बाहर अपे बिस्मिल्लाह अपे वदे के साईं खुश हो सच्चाई चुप नहीं सकती बनावट के उठलो से सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उठलो से हां ये कभी खुशबू आनंद जगी कागज के फूलों से बिस्मिल्लाह हाने इन्हीं गाल के साथ मद्दे नजर रख दे खुशबू नहीं आती किसी कागज के फूलों से ता असली फूल हो गुलाब हे लूसी जे को जणियो तो न सही हिनके त मां बूट लाए वठा 100 बूट लायो रा छा जोले तू अड़ो मुतबर अंडाडो वेठो मां जो इज्जत करनो वडो आपो आसा बूट लाए वठे मां गालाईंदुस न ते सही आयो उते अची करे असा के जो को बेस्तो करे वा ता असा के पैसा न था दियो ये सौदो खणो था छा जोले सौदो ता खणो था मेरी गाल या है त बेइज्जती थींदी उन जी जेनी इज्जत हुजे इज्जत तू जाए कोन बेइज्जती हे असा इज्जत वारन सा गड बैठा हूं ते इज्जत न आहे इहो तो जोरिया को इज्जत कराई न साईं साईं ता मुजो इज्जत न कंदा बाबा हर गुल छोड़ भर छोड़ पूरा मसला ये औलाद का भला बचन साईं खोले चलो त जो के असली बैठा है एकड़ो बाबा का ख्याल कयो दोरा पैसा कढी हेरा सजी संगत वेठी साईं एकड़ी गाल बुधो असा को सौदो खणदाऊ पंजा पैसा दिंदाऊ उनी दी अस वीडियो इन ठाए नेट ते रखियो सजी खलक असा के ख्वार पिया त साईं व्याजी के पैसा न थी छा जोड़े तो के सा पैसा न बियो साईं सजो जेको आसो वेही करे चौक ते उते हलाए तो पियो सजो जी मोबाइल उते असांजा ॿार था गुज़रनि पिया हाणे असां उनखे बूट हणूं त पोइ तव्हां ॾुख कंदो इन शइ जो सम्झे बाबू मां तूं असांजो वॾो आहे भली जुतो लाए वठि पर हिन खे सम्झा पंहिंजे खे हा इहे शौक़ पाण बाबू कंदो हो गिटीअ में वेहण वारा बसि हाणे वॾे जो बि इहो ॾिस जे बूट छिॼी पवंदी साईं न छिॼंदो साईं असां ॾिस न अॼुकल्ह बाबा नकली शयूं मार्की कंदो फुर लॻी पिया असली आहे काथे चमड़ो का ॻाल्हि कोन्हे त मां बि सीमेंट जो बूट ठाराए कोठी थो मांसि लेदर आहे कोन अंदरि मिटी भरियल वारी भली जा हुजे पर मां हिनखे न छॾींदुमि असांजे खे सम्झा धूड़ थी वेंदो अचे बाबा मिटी आहे अंदरि साईं मां छाजो चवां पियो वॾो ॻाल्हि सम्झे ई नथो लजी घणो थियो हाणे इन्ही गाल के ॾिस उतार ते आयो आहे तू चाहे को पानी को कुछ ये रिवायत में ना है ये भजदे त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ये भजण जी न कर पो हो सच्चो थींदो रोक पैसा देस चाहे जा रोक पैसा देस साईं सुबुह गोटी असां वेठा रोक हाणे फकीर कोने साईं हिकिड़ी ॻाल्हि मानी के रोक पैसा दे यार पैसा याची या बाबा उमर के आता साईं ॿुधो अला रुपया भले करे उधर ते सामान सुबुह को वठी वेठा आहियूं तव्हां बि त कुझु असांखे तओ मिलियो न रोजी करा दो का शइ पीआरो को चाह पीआरो कुझु असां दान ॾियूं हलिया था वञूं पिया रुखिया हलायूं चाय पी कर पहुंच हाणे इहो जेको संगत में मजबूर कंदा हिते हाणे असांखे वेहणो इहो व्याज में सही चवंदा आहिनि त जवान जवाननि जे पाड़े में वियो पर असां जवाननि जे पाड़े में वेठा आहियूं ॿियो कुझु न आहे पर टाफी ॾिनी अथनि बहरहाल सही या उमेद न मामो घणो कुझु तव्हां अहिड़ी कचहरी कंपनी आवाज़ ॾेई चओ वाह साईं भला झुक जा माण्हू आहिनि हे जो पंहिंजो साईं जो केरु न सम्झंदो आहे असां काॾो सम्झंदा आहियूं जेको चए थो असांजो असांखे पैसा दे असांखे व्याज पैसा दे साईं जो फ़ैसिलो कराया अब्दुल फताह साहब का हाणे पंहिंजो हुनजी वॾी इज़त आहे मुआशरे में तर जो वॾेरो आहे तूं हर करे हिन करे हिनखे तूं एॾो तंग थो करी हिन करे दीदी साईं यकीन कयो साईं हे माण्हू भलो आहे छो जो सभु खां वज़नी माण्हू हे आहे साईं तव्हां हाणे असां भाकू पायो थी करे हिते बाक़ी बात ॿिया हणाइजनि अॻिते अलाह ख़ैर करे साईं ना था बि भाकू बाक़ी साईं हक़ीक़त इहा अथव उज़ई में बि माण्हू अहिड़ा ढोल ॻोल्हे ॻोल्हे वठंदा आहिनि सौखा
पर ही त संग सुनो इंसान आला है यारो आ लंदन जे हिसाब सां तो बि चङो लॻी घटि थो लॻे बस बहान गाली है ता से सब मश्करा वेल बेटा असा के छो घुराए खुशी जो सही वडी मेहरबानी ता अल्लाह हयाती दे ता के खुशी जो संगत असा हलो था बाकी यार काम किया रे बेटा काफी नहीं तो बता पानी खाली आता है जल्दी खड़ी खाली गिलास जो था पे मतलब खपन रियाज की माथे सही पीता से बिल्कुल पीता से अदा ये डबी रियाज तेरे सही मसलो ई थोरो फर्क करी सही मसलो ई वा जो का शे मिले नथी हाणे साईं घुरे तो 2 लाख रुपया रियाज मां देई सगा तो को मैच तो के न दी तो सही हां बिल्कुल के को घुर उधारा दे तो के बाबा हिन खे के छोता तू मला छोड़ी दे सही छोता तू छोड़ी दे पैसे मैं पांचो न तो तू छोड़ी दे पैसे के कमाई तो असा रियाज ऐसो पैसे के घणो वठंदो महीने ते 3 लाख ते महीने ते घणा वठंदो बिन महीनन ते असा जो हर महीने ते सा तो को 2 लाख वरदा से 2 लाख ते बियो छा एतरो रियाज तो सा करी बा 3 महीना के पोइ घर ते बि कब्ज़ो कंदी हा न बहु तुझो फन तू 2 लाख में 2 किलो ठाए सकी तो के फन हुजे न पाजो यार ता असा के कुछ न पिया अच्छा हलू ता अरे पाटर न बैठी खाली गिलास उठा दे खाली गिलास ये ता इज्जत बख्शे या खाली गिलास ये खाई वञ खीसे बि विझी वीडियो बंद न थो करे